सिंध जवां एक सकाफत जवां नारो सदा जिए सिंध जवां जिए सिंध जवां। नाजरीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जाम नवाज़ अली में खबर ॾींदा हलूं त पूरी सिंध जी जाम नवाज़ अली में न्यू वर्ल्ड पब्लिक स्कूल जे सरपरस्त आला मैडम आमना मेहर ऐं प्रिंसिपल शाहिद अली लस्कानी स्कूल इंतजामिया पारां अवामी न्यूज़ जे ॾिनल क़ौमी काज जी मुनासिबत सां सकाफ़ती रंगारंगी प्रोग्राम थी गुज़रे। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे नवाबाद में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर मोहम्मद हसन कुंबर पंहिंजी रिपोर्ट में। जाम नवाज़ अली जे शहर नवाबाद में न्यू वर्ल्ड पब्लिक स्कूल में मौजूद आहियूं। पूरी सिंध जियां टोपी अजरक जो ॾियारो सिंध सकाफ़त मल्हायो पियो वञे। अचो त हिननि खां उस्तादनि ऐं शागिर्दनि खां ॻाल्हि ॿोल कजे त उन्हनि जो छा चवणु आहे। हर साल हिते सभु ॾियारा मल्हायूं था त इहो सिंध जो ॾियारो असां छो न मल्हायूं। इन जे लाइ असां सिंध जो ॾियारो अॼु मल्हायो आहे। तमामु मीडिया वारा हिते आया। हिते हिकिड़ी हदीस कोट करणु चाहियां थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी हदीस बि आहे। उन हदीस में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त मूंखे सिंध जे तरफ़ां खां अमन जी ख़ुशबू अची रही आहे। ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम करबला में चयो त अगरि मूंखे हितां छॾियो हूंदो त आउं सिंध न ईंदुसि। सिंध अमन भरी मस्ती आहे। अमन हिते अमन ईंदो आहे ऐं अॼु असांजो न्यू वर्ल्ड पब्लिक स्कूल नवाबाद मॉडल एलिमेंट्री स्कूल नवाबाद में सकाफ़ती ॾियारो मल्हायो आहे। ऐं असां सिंधी आहियूं, असांखे फ़ख़्रु आहे असां सिंधी आहियूं। सिंध असांजे अमन जो त्योहारो आहे। इहो उहो अमन जो त्योहारो आहे जंहिंमें दूसरा रसूल फरमायो हो त सिंध मां अमन जी ख़ुशबू अचे थी। इट मीन्स कि सिंध असांजी उन वक़्त खां ई अमन जो त्योहारो रहियो आहे। सो असांखे ॾाढो फ़ख़्रु आहे त असां सिंध में रहूं था। ऐं तव्हां सिंधी मुसाफ़िर जा शुक्रगुज़ार आहियां। तव्हां हिकिड़ो नओं हिकिड़ो आइडिया खणी आया आहियो त इल्मु ॿुधायो सिंध संभालियो। बहितरीनु हिकिड़ो व्यू आहे। इल्मु खां ई सिंध सवरंदी, हथियारनि सां कोन सवरंदी आहे। इल्मु ऐं कलम उहो ताक़त आहे जंहिंजे ज़रिए सुठे खां सुठो जंगू माण्हू विड़ी ऐं हटी चुका आहिनि। करे रहे हो टोपी जी कल्चर जो सुठे धूमधाम सां मल्हाईंदा आहियूं। अॻिते बि मल्हाईंदा रहंदासीं इंशाअल्लाह। ऐं असां पंहिंजे स्कूलनि खे ट्रेनिंग वधाए रहियूं असांजो तमामु बहितरीनु रहियो। छो त असांजी पुराणी यादगार जेको सिंधी जी आहे ॾियारे जी उहा असांजी क़दीमी आहे। उनखे असांखे तमामु ख़ुशी थी आहे, तमामु बहितरीनु थी आहे। छो त अॼु को ॾींहुं तमामु भलो ॾींहुं आहे। असांखे ॾाढी ख़ुशी थी ॾियनि। छो त असां हिंदियुनि खे ख़ुशी ॾियनि सिंधियुनि लाइ तमामु बहितरीनु ख़ुशी थी आहे। छो त आउं अॼु बि ख़ुशि आहियां, सुभाणे बि ख़ुशि आहियां। छो त हिन ॾियारे ते हीअ सकाफ़ती ॾियारो असांजे असांजी इहो यादगार वरी मोहन जे दरे मां मिले थी असांखे। छो त असां इंडिया में मल्हाए असांजी दिलि पुराणी यादगार असां वापसी मोटाए अचूं था। छो त उहो यादगार असांखे यादि अचे थी त असां इन सिंध खे केतिरो ऐं कीअं हासिलु कयो। हिननि अग्रेसर जी ग़ुलामी खां सूर्या बादशाह जेको जंग लड़ी असांखे इहो ॾींहुं ऐं इहो सिंध आज़ादु करे ॾे। इन लाइ आउं तव्हांखे बहितरीनु गुज़ारिश कंदुसि त बराए महिरबानी करे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।